This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces, co-sponsored by Jade King, Training Right to Career Bright, Vivekanand Education Society, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, The Navjeevan Cooperative Bank Limited, Sadhna Sehkari Bank Limited, Nagpur, P. Kandhari Properties LLP, a guild of professional realtor, Mangnani Elders Home, Lonavala. गाणी बजायो बोली बजायो सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। सिंधु दर्शन जी अॼु जी प्रस्तुति ते तव्हां प्राउड फील कंदा, जंहिं ते मूंखे बि दिलि सां स्वाभिमान आहे। त अचो मज़ो था माणियूं। सिंधी ॿोली, सिंधी कला, सिंधी सभ्यता, सिंधी संस्कृति जी पहचान, देश दुनिया में जिंदा रखंदड़ पर्व चालीहे सां। उल्हासनगर बिन में भाऊ लीलाराम साई जी जे अगवानीअ में शिवाजी चौक, सीरू चौक, नेहरू चौक में सिंधी समाज साई झूलन जी मटकी खणी जुलूस कढी भाव भक्ति सां हिन ॾींहं खे शानदार बनायो। मुख्य भक्तन में हुआ जितेश चोइतानी, मयूर राघानी, हर्ष गाबरा, लखन मेंढा, गोविंद भटीजा, ओम आहूजा, सुमित सचदेव, मीत रोहरा, भावेश सावलानी, गोविंद नागदेव, हनीश छाबड़िया, मोहित वाटवानी, दीपक भटीजा, चिराग चुग, कैलाश दारानी, करण ए हर्ष। खबर मोकली वई असांजे मीडिया एसोसिएट सुनील गंगवानी जी पारां। मां भी ॾिठो, तुम भी ॾिठो, हिन भी ॾिठो, हुन भी ॾिठो, छा त सुहिणो असांजे लाल जो मंदर आ। सुहिणो सुहिणो हो मुंहिंजे लाल जो मंदर आ। छा त सुहिणो असांजे लाल जो मंदर आ। सुहिणो सुहिणो हो मुंहिंजे लाल जो मंदर आ। तव्हां ॾिसो पिया उल्हासनगर 2 ऐं उल्हासनगर 4 में मनायल चालीहे जा नज़ारा। पावन परसराम झूलेलाल मंदिर जा, जंहिंखे आयोजित करे रही आहे सिंधु युवा संगठन जी सॼी टीम। राष्ट्रीय अध्यक्ष सुनील गंगवानी जी अध्यक्षता में कंचन ऐं हर्षा पंजवानी, राजकुमारी नारा, मोना दुसेजा ऐं रेखा वालेचा, संतोष मंगलानी हिन भक्तिमय प्रोग्राम के सफल ठाराइण में मुख्य भूमिका निभाई ऐं चार चंड लगाया मुख्य अतिथि रजनी सावानी जी। मंदिर में मुंहिंजो लाल आ प्यारो, मुटुक मथे ते कलंगिया वारो। ओ मंदिर में मुंहिंजो लाल आ प्यारो, मुटुक मथे ते कलंगिया वारो। घोड़े ते आहे पाण सुहारो, पल्ले ते आहे पलवन वारो, पल्ले ते आहे पलवन वारो। हलो हलो गॾिजी हलूं, छा त सुहिणो असांजे लाल जो मंदर आ। सुहिणो सुहिणो हो मुंहिंजे लाल जो मंदर आ। हाणे महाराष्ट्र खां पोइ करण हलूं था गुजरात दर्शन। सिंधु दर्शन टीम जी ज़ुबानी ॾेखारियो पिया गुजरात जी अखाणी। गुजरात जे जूनागढ़ जिले जे मानवदर गांव में चालीहे जो उत्सव धूमधाम सां मनायो वियो। जूनागढ़ सिंधी पंचायत जे अध्यक्ष सुरेश मेलवानी ऐं सदस्य अशोक अचरा, वासुदेव संगतानी जड़न भक्तन 40 ॾींहनि जी भाव भक्ति खां पोइ कयो हिन महोत्सव जो समापन। सिंधु दर्शन ताणी ख़बर मोकली निहाल थिया सुरेश मेलवानी ऐं गुजरात जे बि वडोदरा शहर में संत कंवर राम नगर परमचंदानी हॉल जी आहिनि ही झलकियूं, जिते साईं शेरावाला जिन जे सर ते मटकी आहे बहिराणे जी ऐं 2000 खां बि वधीक भक्त सिंधियुनि जे हिन महोत्सव में भरन पिया भेरो, जंहिंमें ख़ासि हुया जयेश अबनानी, प्रकाश भाई, अनिल बुधवानी, महेश चौथानी ऐं दौलत मेघानी। ख़बर आई आहे असांजे मीडिया एसोसिएट हरेश अगनानी जी पारां। छा त सुहिणो असांजे लाल जो मंदर आ। सुहिणो सुहिणो हो मुंहिंजे लाल जो मंदर आ। छा त सुहिणो असांजे लाल जो मंदर आ। सुहिणो सुहिणो हो मुंहिंजे लाल जो मंदर आ। दिलवारन भक्तन उत्तर प्रदेश में भी ॾेखारियो नए रंग रूप वेश वेश ऐं नए नमूने सां मनायो चालीहे जो आख़िरी ॾींहं जो उत्सव, जिते झूलेलाल मंदिर में माननीय उत्तर प्रदेश चीफ मिनिस्टर श्री योगी आदित्यनाथ जी सिंधियुनि जो मनोबल वधाइण जे लाइ कई भगवान झूलेलाल जी आरती
ख़बर ते नज़र हुई श्री तुलसी दंजाणी जी। देश सां गॾोगॾु परदेस जे कैलिफोर्निया जे सिंधियुनि जॻाई सिंधियत जी जो SCNC सिंधी कम्युनिटी ऑफ नॉर्दर्न कैलिफोर्निया हिन संस्था जा सदस्य अजब गजब नमूने कढनि पिया झांकियूं। शोभा यात्रा ॾिसो ही अनोखो नज़ारो। 4 पहियनि जी गाॾी में अचे पियो साईं झूलण ऐं नचे पियो सॼो पारो। कैलिफोर्निया सां गॾोगॾु परदेस जे स्पेन में भी उतां जे झूलेलाल मंदिर में सिंधियुनि पारां पूजा आरती बहिराणो करे मनायो चालीहो, जंहिंमें शामिल थिया दादा लाल चंदानी, विमला चंदनानी, जुगल शिवनानी ऐं विजय मतलानी जी। हिन मंदिर में हर फ्राइडे चंड सां गॾोगॾु थारो भी मनाईंदा आहिनि। ख़बर ते नज़र हुई स्पेन मां असांजे सिंधी भाउ तुलसी दनजानीअ जी ॾेखारी पिया चालीहे जी भाव भक्ति कीअं पिया मल्हाइनि असांजा सब्सक्राइबर श्री अनिल चेनानी, भावेश देमला, दिलीप दास मलानी, हरीश चावलानी, चंदी केवल रमानी ऐं तुलसी सेठिया जी। महाराष्ट्र जे अमरावती जे शिव धारा आश्रम में डॉक्टर संतोष कुमार साईं जिन जे पावन हज़ूरी में। ख़बर ते नज़र हुई मीडिया एसोसिएट श्री दीपक रामचंदानी जी। इन चालीहे जे त्योहार में भक्तन के मन जी हर मुराद मिली। पावन भूमि दिलवारन जी दिल्ली अशोक विहार जे झूलेलाल धाम में, जिते गुरु मां निर्मला जेसवानी जी जे सानिध्य में थियो श्री यज्ञ प्रस्तुतकर्ता भरत वाटवानी टीम ऐं सिंधी ज्वेलर्स जा महेश ऐं मुकेश राजानी जी। ख़बर आई आहे जिले सिंध जा करतार धर्ता श्री महेश छाबरिया पारां। महाराष्ट्र जे हिक ॿिए सिंधियुनि सां भरपूर शहर 40 गांव में सिंधियत जे रंग में रंगियो ज़मानो, जलूस, शोभा यात्रा जानकिन सां गॾु कढियो वियो बहिरानो। भारतीय सिंधी सभा महाराष्ट्र जे अध्यक्ष प्रीतम रावलानी, सिंधी जनरल पंचायत जे प्रेसिडेंट शेखर बजाज ऐं सदस्यनि साधु राम गेमनानी, अर्जुन कलवानी, राम एन हुंदराज देनबानी, अशोक मेलानी, अंकुर महाराज ऐं अशोक रावलानी जी हिन उत्सव खे सफल बनायो। ख़बर ते नज़र हुई हुंदराज देनबानी जी। आख़िर में ॾेखारियूं पिया महाराष्ट्र जी साईं बाबा जी पावन भूमि शिरडीअ जे पासे में वसियल श्री रामपुर में भी मनायल चालीहे जूं कुछ झलकियूं। हिणा रस्ता प्या सजन मुंहिंजो ठरे पयो मन, ज्योतियूं साहिब थियूं अचन। हिणा रस्ता प्या सजन मुंहिंजो ठरे पयो मन, ज्योतियूं साहिब थियूं अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पया झूमन ऐं नचन, ज्योतियूं साहिब थियूं अचन। रखत ज्योतिन वारे ते हाणे पूरी कंदो, रखत मुंहिंजे लालण ते हाणे पूरी कंदो। हर साल वांगुरु हिन साल भी श्री रामपुर चालीहे जे दौरान कढी वई शानदार शोभा यात्रा, जंहिंमें समाज जे नौजवान ऐं बुजुर्गनि घणे तइदाद में शामिल हुआ ऐं श्री झूलेलाल मंदिर में 40 ॾींहंनि के उपवास सां गॾोगॾु आरती भजन सत्संग भी कयो वियो। हिन साल सिंधी माताउनि ऐं भेनरुनि जे पारां शानदार माता जी चौकी रखी वई ऐं उन खां पोइ स्कूल जे होशियार ॿारनि खे ॾिना विया इनाम। मण गुलनि जा प्रेमी प्यारा घुरायो, दतिया जे शहर जा रस्ता सजायो। कई बहारी गुलनि मूंखे ॾाढा पिया वणनि, ज्योतियूं साहिब थियूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब थियूं अचन। आख़िर में चालीहे जे समापन में बहिरानो ठाहे आरती ऐं पलव पाए विसर्जन कयो वियो। हिन शानदार पर्व खे सफल करण में सहयोग ॾिनो शंकर तारानी, मंगाराम, किशन चंद, अशोक भगवान दास, राजेश बागवानी, आशीष ऐं प्रताप बठीजा, संतोष बत्रा ऐं गिरदार लाल अचरा, गुरमुख रामनानी, भजन लाल, रेजूमल तलरेजा ऐं बंसी फेरवानी जी। हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताईं पहुचायो असांजे मीडिया एसोसिएट मनोज बागवानी जी। अॼु जी हिन शानदार प्रस्तुति खां पोइ असां उम्मीद था करे सघूं कि तव्हांखे इहो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। असां ही भी उम्मीद था करे सघूं कि असां तव्हांजी दिलि जी सिंधियत खे ज़रूर जगायो हूंदो। इन ई उम्मीद खे कायम रखंदे वठूं था तव्हां सां इजाज़त। जय झूलेलाल।